अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया NTV न्यूज़। मीरपुर बठोर में सिविल सोसाइटी पारां सिंध जे मौजूदा सूरतहाल ऐं पाकिस्तान जे आइन में इंसानी हक़नि जे बारे में मालूमात हासिल करण लाइ सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब में लेक्चर प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़ख़्र जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते इंसानी हक़नि जे कमीशन ऑफ पाकिस्तान जे काउंसिल मेंबर एडवोकेट अमजद पलीजो एडवोकेट गुलाम सरोवर पलीजो लेक्चर ॾींदे चयो त सिंध तारीख़ जे बदतरीन दौर मां गुज़रे पई। सिंध में तइलीम ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं न हुअण जे बराबरि आहिनि। वॾेरनि ऐं जागीरदारनि खे अवाम जे मसइलनि जे का बि दिलचस्पी न आहे। ग़रीब ऐं मज़दूर माण्हुनि जो जीअण अणज़ाब बणियल आहे। तइलीम न हुअण करे आम माण्हुनि खे पंहिंजा हक़ हासिल करण में ॾुखियाई पेश अची रही आहे। पाकिस्तान जे आइन में अवाम खे जेके हक़ ॾिना वञनि उन्हनि जे बारे में ख़बर न हुअण जे करे आम माण्हू उन्हनि मां फ़ाइदो हासिल नथो करे सघे। हिननि जो चवणु हो त सिविल सोसाइटी जो हर माण्हू तइलीम लाइ जदोजहद करे ऐं पंहिंजा हक़ वठण जो शऊर पैदा करे। तक़रीब में साफ़ी इंतज़ार खटी सचल शुराई ऐं अशरफ चांडियो बि शिरकत। रिपोर्टर अब्दुल लतीफ़ मल्हा, NTV न्यूज़, मीरपुर बठोरा।